अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वअला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल कुरआनिल मजीद वल फुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबीयुल करीम। मारो मिट मली रजा सबई मूं सरदार हशर वेल हिसाब में जॾहिं मोहिब थींदा महदार उतलोयन वारा लख हज़ार पर मारू मंझन हिकिड़ो। हमदई सलात खां बाद काबिल तकरीम ज़ी वकार उलमाए किराम व हुफ़ाज़े किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा बुजुर्गो दोस्तो भाइरो, अल्हम्दुलिल्लाह जीअं त अॼोके हिन प्रोग्राम जे बारे में अव्हांखे मालूम आहे अल्लाह जे भलारे बाने चङे बाने क़िबला साईं फ़कीर हाजी मोहम्मद कासिम रहमतुल्लाह अलैह जे पुटनि पंहिंजे वालिद साहब जो ही ॾियारो मल्हायो आहे, जेको ॾियारो ख़ुशि नसीब आहे जो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी तारीख़ ऐं ही ॾींहुं साॻियो। दिल घुरियो त इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जी पैदाइश जो वाक़ियो हिकिड़ो वाक़ियो साईं हाफ़िज़ हाजी दिलमुराद रहमतुल्लाह अलैह जो ऐं हिकिड़ी करामत साईं
मीर साईं अवां जी खिदमत में अर्ज कंदुस अल्लाह असां तवां सभिनी जी हाज़िरी फ़कीर साईं जी दरबार में क़बूल मंजूर फरमाए। मदीने जे साईं फरमायो ज़य्यिनु मजालिसकुम बिस्सलाह मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारे वेझो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियूं जेका सलात असां ऐं तव्हां जे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सींगार बंदी पवे। चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। कुल्ला अस्अलुकुम अलैहिम अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब खे इरशाद फरमायो मुंहिंजा महबूब अवां पंहिंजी उम्मत खां सवाल कयो। हाँ उन उम्मत खां जंहिं उम्मत के सब कुछ मदीने जे मीर जे दर तां मिलियो उन्हनि खे पियो रब फरमाए त अवां बि पंहिंजी उम्मत खां सवाल कयो। कहिड़ो सवाल कयो? माल जो न, सोन चांदीअ जो न, ॾोकड़ पैसे रिश्ते जो सवाल न। मुझा महबूब मां अवां खे हर गंज अता फरमायो आ। इन्ना आतोइना कल कौसर मां अवां खे हर गंज ॾेई छॾियो आ। हिननि खां पैसे ॾोकड़ जो सवाल न कयो बल्कि ही सवाल कयो त इल्लल मवद्दत फिल कुर्बा। ऐ मूं ते ईमान आणण वारो जो कुछ भी अवां खे मिलियो आ मां मुस्तफा जे दर तां मिलियो आ। मां उन जे बदले अवां खां बनी मारो कोन थो घुरां, अवां खां माल मिल्कियत कोन थो घुरां। जे अवां खे मुंहिंजा गुण, मुंहिंजा थोरा, मुंहिंजा एहसान याद आहिनि त मां पंहिंजी कराबत जी मोहब्बत घुरी थो वठां। मुझी कराबत सां मोहब्बत कजो, मुझे अहल बैत सां मोहब्बत कजो, उन्हनि जो अदब एहतराम कजो, ॾियो न त ॾुखोए जो न। अल्लाह से पंहिंजे हबीब खे हुकुम फरमाए। पोइ मां अवां खे इनाम में छा ॾींदुसि? पान करीमन फरमायो मम्मात अला हुब्बे आले मोहम्मद मात मुमिना। वो जेको सच्ची मोहब्बत अहल बैत सां शरीयत जे दायरे में रखी कंदो उन खे कलमे वारो मौत नसीब थी। ॿियो इनाम वमन मात अला हुब्बे आले मोहम्मद मात शहीदा। जंहिंजे मुंहिंजी अज़ालत सां मुंहिंजे करीबन सां मोहब्बत हूंदी भली कीअं गुज़ारे वञे पर क़यामत जे ॾियारे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जमायत में उथंदो। टी रिवायत में अचे थो तो जेको शख्स सच्ची मोहब्बत अहल बैत सां करे थो गुज़ारे वेंदो माण्हू मिट अज़ीज पूरे हलिया वेंदा
जनी प्यार देई कयो जवान पाले कयूं से हलिया कब्र जे हवाले जनी प्यार देई कयो जवान पाले कयो से हलिया कब्र दे हवाले कयो प्यार दई ओ जनाजे में आया भरे पैर पांधी जनाजे में आया भरे पैर पांधी सदा जन सिंगारियो बनिया से कांधी नहीं जाम खत्मा जजी खाक डाले जनी प्यार देई कयो जवान आले कयो से हलिया कब्र जे हवाले कयो प्यार दई जिन जवान पाले कयो से हलिया कब्र दे हवाले कयो प्यार दई प्यारा मुसलमान भाईरो जई वक्त में आल बैत जे अदीब हुबदार खे माइट दफन करे मोटी वीदार महबूबन फरमायो आसमान खां मलाइक इए हुन जी कब्र खे ॾिसण ईंदा जी हाजी काबे खे ॾिसण वेंदा आहिनि त महबूबन फरमायो त मुंहिंजे बच्चन सां पर लफ्ज़ा कलमुआ फिल कुर्बा मतलब करीब आलिमन सगोरन इन आयत के हीअं विरहायो आ तक़सीम कयो आ त अव्वल जेके मोहब्बत जा हक़दार रसूलुल्लाह जा करीब माइट उहा अहल बैत हाणे शायद तव्हां खे ख़बर हुजे न त अॼु ॿुधाए छॾियां अहल बैत घणा आहिनि मुझे असल में खबर कर आल बैत इन चार असल मौला अली मुश्किल कुशा अम्मा खातून जन्नत इमाम हसन हुसैन असल जो को अहल बैत बाकी ताबिया बुखारी मटियारी राशिदी ये सब जेके भी सैयद वे सब ताबे हाणे मस्जिद शरीफ आ मस्जिद उन जी जेका चार दीवारी आ अंदरी इहा आहे मस्जिद बाकी जेको सैन आ ॿियो इहातो आ इहो सभु ताबे आ मस्जिद न असल मस्जिद आ न मस्जिद खां ॿाहिरि आ ताबे आ पर हू जेका चार दीवारी आ उहा असल मस्जिद आ एतकाफ वारो हमेशा उन में वेंदो सेन में कोन वेंदो उन में अहिड़े नमूने सां असल बैत आहे चार बाकी जेके भी आहिनि उहे सभु जो सभु उन जा ताबे ऐं ॿिए नंबर में ही बि मालूमात थिए त जेके बि सैयदनि जीलानी सैयद खे छॾे बाकी जेके भी सैयदन वे टोटल जो टोटल हुसैनी आहिनि सिर्फ पीरान पीर दस्तगीर जो खानदान हसनी सैयद ऐं अम्मा जे लिहाज़ सां हुसैनी भी पर असल जेका पी जे पुश्त खां सिलसिलो उन में साईं हसनी सैयद जीलानी जेके भी असल जेको आल बैत आ उहो आहे चार प्यारा मुसलमान भाइरो
बाक़ी जेके ताबे आहिनि उहे बि माशाअल्लाह सुभान अल्लाह लड़ी वई आहे। मटियारी शहर में हिकिड़ो बुज़ुर्ग गुज़रियो आहे, काज़ी मोहम्मद मुश्ताक रहमतुल्लाह अलैह। उन किताब लिखियो आहे सिंध ते 3 जिल्दनि में। उन में हिकिड़ी अजीब ॻाल्हि लिखी अथई त असांजे मटियारी में हिकिड़ो मौलवी साहिब रहंदो, वॾो आलिम हुयो, आशिक़े रसूल हुयो। उनखे रोज़ानो रसूलुल्लाह जी ज़ियारत थींदी। पाड़े में हेॾा मौली साहब जो घर हो त हेॾा वरी हिकु सैयद जो घर हो। पोइ ज़ाहिर आहे हाणे पाण भले कचे में आहियूं, ॻोठ में जेकॾहिं को ख़ासि कली आहे, को मेमण आहे, को कहिड़ी क़ौम सां आहे, पोइ औरतुनि जी पाण में दुआ सलाम हूंदी आहे, मर्दनि जी पाण में त वरी ॿार भली मुख़्तलिफ़ क़ौमूं पर ॿारनि जी वरी पंहिंजी दोस्ती हलंदी आहे। सो मौली साहब जूं न्याणियूं ऐं सैयद जूं न्याणियूं इहे पाण में सरतियूं सहेलियूं थियूं रहंदियूं। हिकिड़ो दफ़ो उन्हनि पाण में सलाह कई न्याणियुनि त पाण हिकिड़ो गुॾो ठाहियूं, हिकिड़ी गुॾी ठाहियूं। पोइ उन्हनि जी कयूं शादी, भत बि ठाहियूं। गुॾो हो सैयदनि जो, गुॾी ही मौली साहब जी न्याणी जी। शादी थी, जेको ॿाराणो हुयो रस्म उन हिसाब सां भत रधियूं। मौली साहब ॻोठ में घर में मौजूद कोन हो, संदसि न्याणियुनि हिकिड़ी प्लेट भत जी बचाए पीउ जे वास्ते रखी छॾी। जॾहिं मौली साहब ॿाहिरां आयो, न्याणियुनि भत जी प्लेट पेश कई, चवण लॻो ही भत किथां आयो आहे, शादी मरणो छा हो? चयो न बाबा, असां ऐं सैयदनि जी छोकिरियुनि गॾिजी हिकिड़ो गुॾो ठाहियो, हिकिड़ी गुॾी, उन जो भत रधियो आहे, ख़ुशी में शादी कई। त मौली साहब को दिलि सां न, ईअं ज़माने जे हिसाब सां पुछो, गुॾी कंहिंजी, गुॾो कंहिंजो? न्याणियुनि जो बाबा गुॾी पंहिंजी, गुॾो सैयद जो। चयो भला इहो गुॾो अवां रखो आहे, गुॾी हुननि खे ॾियो आहे। मिड़ी ज़माने सां ॻाल्हि करियो। शाम जो रात जो सुतो त दीदार बंदि थी वियो। ॿी रात, टी रात, चौथी रात, वरी जुमे जी रात। ॾाढो मौली साहब परेशान थियो, दीदार नथो थिए सोने जो। हिकिड़े बुज़ुर्ग अखियुनि वारे वटि वियो, जीअं साईं मीर वारा गुज़रिया आहिनि, अहिड़नि वटि वियो कि भला ॾाढो मसइलो थी वियो आहे, नमाज़ रोज़ो सभु साॻियो आहे, दुरूद बि साॻियो थो पढ़ां, दीदार नथो थिए। पोइ उन्हनि अलाह वारनि ॾस ॾुस जुमे जी राति बरकातो नफ़ल पढ़ी मदीने ॾांहुं मुहाड़ करे, पोइ साईं मौलाना अब्दुर्रहमान जामी वारी नात पढ़ी। महजूरी जेका नात ज़ुलेखा किताब में लिखियल आहे उहा पढ़। पोइ ही पढ़ी रात जो सुतो त साईं कहिड़ी मची गुज़रिया। ही उथियो, साईं खे कदमनि में किरी पियो, केवला नाराज़गी आहे या छा? साईं निहारे फरमाए, मौली साहब तूं ग़ैरतमंद आहीं, असां तोखां वधीक ग़ैरतमंद आहियूं। तूं पढ़ियो किथे आहीं, सिखियो किथे आहीं, तोखे उस्तादनि छा पढ़ायो आहे? तूं गुॾी जी निस्बत असांजे तरफ़ पियो करीं, गुॾे जो जी निस्बत पंहिंजे तरफ़ थो करीं, इहो तुंहिंजो अक़ल आहे? इहा तुंहिंजी मोहबत आहे, इहो तुंहिंजो अदब आहे? इहो तोखे कई सेखारियो? बसि ईअं चयो त मौली साहब सम्झी वियो। अर्ज़ु कई भला मूं को हक़ीक़तनि कोन चयो आहे। पाण फरमाए न में हक़ीक़त जो कहिड़ो सुवाल? तो सिधी ॻाल्हि कई न त गुॾी हुननि जी हुजे हा, गुॾो असांजो हुजे हा। इन में लिक लिकाणी त हुई कोन। भला हाणे जेको ॾंड रखंदे भरी। साईं फरमाए तुंहिंजी जेका वॾी न्याणी आहे उनखे तयारु कर, सुबुह जो ठटे वठी वञ। मकली में असांजो सैयद आहे, उनखे रिश्तो नथो मिले,
ॾंड में या न्याणी उनखे ॾे, उनखां पोइ राज़ीनामो। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, उलमाए अहले सुन्नत। प्यारा मुसलमान भाइरो, मौली साहब ॾंड बि भरियो, पर जेसि ताईं जीअरो हो वरी दीदार कोन थियो। छो त महबूब जे मोहब्बत इश्क जो तक़ाज़ो अहिड़ो, भली राज़ीनामो बि थी वियो पर दीदार न थियो। साईं जी मोहब्बत जो वॾो नाज़ुक मसइलो। जीअं ॻाल्हि कंदा त नवाब शाह में साईं मौलाना मोहम्मद हाशिम अंसारी रहमतुल्लाह, उनखे बि रोज़ रसूलुल्लाह जो दीदार थींदो। मौलवी साहब पोइ जेके बद मज़हब समझी वञो, उन्हनि जो मौलवी साहब हूंदो मौलवी गुलामुल्लाह, पर वॾो बेअदब हूंदो। जीअं हीअं कुर्सी ते वेठो न त पोइ टेबल ते पेर हणी पोइ चवंदो त अॼु मां हज़रत गौस पाक जो ऑपरेशन कंदुसि। अॼु हीअ ऑपरेशन खां मुराद आहे जी सभु ॻाल्हियूं ओपन करे ॿुधाए त पीर छा हो फिलानो, माना अहिड़ो बेअदब हूंदो। जॾहिं गुज़ारे वियो त हिन जो मौत बि अजीब थियो। एयरपोर्ट ते खणी आया त पेती सॼी सील हुई, उन खां पोइ बि धप में माण्हू वेझो न पिया वञनि। इन जो जलसो हो गुलामुल्लाह शहर में ऐं पंहिंजो नवाब शाह में। मौलवी साहब मोहम्मद हाशिम शागिर्दनि खे चयो, खटोलो अॼु मस्त मदरसे जे छत जे मथां विझो, मां ॾिसां त इहो बेअदब मौलवी छा थो ॻाल्हाए। मां बि ॿुधां, खटोलो मथे रखियो ऐं हुन बेअदब जी बस इहो आदत हुई, वीहे शुरू थी वेंदो। मौलवी साहब आशिक़े रसूल ॿ टे लफ़्ज़ हुन जा जुमला ग़लति ॿुधाई त यकदम हेठि हलियो आहे, हेठि अची वियो। पोइ प्यारा मुसलमान भाइरो उन राति दीदार बंदि थी वियो। ॿी राति टी राति दीदार बंदि। किन बुज़ुर्गनि लिखियो आहे त से हाफ़िज़ अली मुराद ज़रदारी वटायो त से छा कजे, हीअं मुंहिंजो दीदार बंदि थी वियो। उनखे बि साईं ॾिसणो त वञ जुमे जी राति मदीने जे मुहाड़ कर, इहा नात पढ़, दुरूद शरीफ़ पढ़, अल्लाह ताला मसइलो हल कर। हाणे साईं आयो जुमेरात, सभु कुझु पढ़ी सुतो पिया, ॾिसे थो त मदीने जो साईं अचे पियो, पर ॿिन्ही पासनि खां ॿई शहज़ादा इमाम हसन हुसैन गॾु अथसि। सुभान अल्लाह। सिधे हथ में इमाम हसन जो हथ आहे, उबते पासे इमाम हुसैन जो हथ आहे। ॿिन्ही खे वठियो पिया अचो। मूं वटां अची गुज़रिया, मूं वटां गुज़रिया त इमाम हसन चयो, नाना हे सॾाए पंहिंजो थो, पंहिंजी करे थो, पर कुझु हुननि जी बि ॿुधे थो, कुझु हुननि जी बि। इमाम हसन ॻाल्हायो त मां वञे पाण फरमाइश, शहज़ादा असां बि मौलवी साहब खे ढील ॾेई छॾी, रोज़ ॾिसंदड़ पोइ बि चए थो हू छा था चवनि, त भली मौलवी साहब तस्दीक करे, को मसइलो कोन्हे, को मसइलो। मौलवी साहब खे त इहो ज़हन में कोन हो त हीअ नाराज़गी थी किथां। ॾिसो केॾो नाज़ुक मसइलो आहे साईं जी मोहब्बत जो, जेको हितां छिड़ियो क़यामत ताईं वरी कंदी कोन्हे। त मौलवी साहब सम्झी वियो त हितां ॻाल्हि थी आहे, उथी साईं जे क़दमनि में किरी चई, भला मूं इन नियत सां कोन त को मूंखे शक हो, मूं सिर्फ़ माण्हू ॻाल्हियूं कंदा हुआ त मां इरादो कजे न बेअदब जी ॿुधो त दलील सां का ॻाल्हि थो करे या ईअं। साईं फरमा, मौलवी साहब ख़ैर आहे, असां नाराज़ त कोन आहियूं, न असां तोखे इजाज़त आहे, सभिनी जी ॿुधी वञ, तुंहिंजो रस्तो असां ढिलो करे छॾियो, तूं वञी ॿुध, अञा असांजे बारे में तस्दीक कर त असां छा आहियूं।
साईं हलण लगा त इमाम हुसैन इमाम हसन अर्ज कयो त नाना साईं पंहिंजी तारीफ़ इलाही कई हाणे थोरी ग़लती आहे माफ़ पांड्या जी मर साहब तोखे माफ़ी आहे पर साईं हाशिम तो फरमाए त ज़िंदगी भर वरी दीदार न थियो वरी दीदार न थियो ही मुसलमान भाइरो एॾो नाज़ुक मसइलो मोहम्मद की मोहब्बत दीन हक में शर्त अव्वल है अगर इसमें हो खामी तो ईमान नामुकम्मल है मिठाई साहब फरमाईंदो आहे त पखी तवाई पिरन जो अदा हल हंजन साण मोती चुड़ मेहरान जा तू कढ न कंहिंजी कान पोहेड़ी कर रिहान जा आहे पिरन जे पार जी सल्लल्लाहु नहीं कया या रसूल अल्लाह वसल्लम कया हबीब अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो ते जेके ताबे आहिनि ये भी लायक सद एतराम लायक ताज़ीम असांजे लाड़ में बदीन जिले में हिकड़ी स्टेशन आहे पीरू लाशारी स्टेशन तलहार ऐं बदीन जे विच ते आहे उते हिकड़ो बुजुर्ग गुज़रियो आहे मखदूम इमाम रहमतुल्लाह अलैह उन्हनि जी कुन्नी वॾी मशहूर हाणे ही साल त निकिरी वियो आईंदा साल जेके जीअरा तव्हांखे दावत थो ॾियां मखदूम इमाम जी कुन्नी सां मशहूर आहे ये बुजुर्ग ते अची वेठा कुछ ॾींहं खां पोइ मटे घर सैयदनि जा बि लॾे अची उन शाख सां वेठा बुजुर्ग खे ख़बर पई उन टाइम ये लोड़ा कोन हा पर्दे जो इंतजाम कोन हो ऐं कुदरती पर्दो मूंखे बि यादि आहे ट्रैक्टर कंहिंजे ॻोठां गुज़रंदो त केसर कोन वॼाईंदो मथे उघाड़ो माण्हू कंहिंजे ॻोठ खां कोन गुज़रंदो इहो दौर मूंखे बि यादि अदब उहो ई हुयो पर हिन मौली साहब ॾिठो सैयद आया पाण उन खां पोइ ॾींहं जो ॿाहिरि न निकिरंदा पंहिंजे मदरसे में रहंदा राति जो सॼो कमकार राति में लाइ छॾींदा कुदरत अल्लाह जी हो जेके पंहिंजा सैयद आहे उन्हनि में बि हिकिड़ी जीजा सगोरी अहिड़ी ही पर्दे जी पाबंद जेका ॾींहं जो न निकिरंदी उहा बि राति जो ई सभु कम लाई साईं मखदूम इमाम रहमतुल्लाह अलैह हिकड़ो भेरो रात जो उन शाख ते आया पान पानी भरियाऊं तो थोरो अगते न्यारियूं हिकड़ी माई भी मटको पानी जो भरे पई नजर पइजी वई हाणे सोचे त आहे अला केर तो अवां के गाड़ी पे ॿुधायो जो तव्हां निस्बत वारा फ़कीरनि सां निस्बत आहे तव्हां उन्हनि असांखे अदब ई सिखायो असांखे इन्हनि जी मोहबत ई सेखारियो उन्हनि निमाज़ ते बि रोज़ ज़ोर ॾिनो पर घणो अदब ते त बाबा अदब कयो साईं हाजी हाफ़िज़ दिलमुराद रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मुर्शिदनि साईं फैज़ मोहम्मद वटि कॾहिं दरगाह में न आया ॿाहिरि नंढी दरी हुई उतां सवाल कंदा हुआ त ॿधी उतां ई वापसि मोटी वेंदा चवंदो त उहे मुंहिंजा पेर ई कोन्हे जो मां मुर्शिद जे दरबार में रखां उन्हनि अदब ई सिखायो मखदूम साहब उन माई साहब जो चेहरो हेठि कई हाणे ॾिसंदो वञे त वञे केॾां थी माई हवेली शरीफ़ में हली वई पक थी त जीजा मदरसे में अची
छुरी खणी पंहिंजूं जीअरियूं ॿई अखियूं कढी छॾियईं त न हूंदियूं न अहिड़ी ग़लती कंदियूं उन ई राति आमिना जो लाल ख़ुदि मौली साहब जे मदरसे में हली आयो फरमायूं मौली साहब तुंहिंजी ख़ता कान्हे तो ॼाणी ॿुझी नज़र कान विधी लिहाज़ा अखियूं वठ अञा दीन जो कमु करणो आहे कि भला अखियूं न खपनि बसि उते ई आहिनि जिते अवां छॾियूं अखियूं अब्दुल लतीफ़ चए माग न मटाइन ये ॿे दरवाजा आहिनि त कढी कांगन खे ॾियां सोना ईअं बि दीन जी ख़िदमत साईं फरमाए न अखियूं वठ न पोइ भला ॿियो छा वठंदे अर्ज़ कई सोना तुंहिंजे दर तां त सभु खाऊं था तुंहिंजे सदके ते हलूं था तुंहिंजे दर तां त सभु कुझु मिलियो आहे मोहम्मद जे दर खां ही सभु कुझु मिलियो आ कसम आ खुदा जो खुदा खुद मिलियो आ हाणे साईं पाण ऐलान कयो पाण फरमायूं मखदूम साहब हाणे हिकिड़ो कमु कर हिकिड़ो अॼु असां आया आहियूं ॿियो जॾहिं तुंहिंजो विसाल थींदो त तुंहिंजे जनाज़े में असां ईंदासीं जनाज़े में ईंदासीं पोइ ॿ इनाम ॿिया त जॾहिं बि तुंहिंजो उर्स थींदो त जेको ॾींहुं तुंहिंजे उर्स जो हूंदो फिरी घिरी हज जो ॾींहुं पोइ असां सालनि खां तजुर्बे में आहियूं ॾींहुं साईं बीहंदो हज जो सुभान अल्लाह ऐं टियों इनाम त तुंहिंजे उर्स वारे ॾींहुं पंज नमाज़ूं तुंहिंजे दरबार ते पढ़ूं पंजनि नमाज़ुनि में जमा साईं हाणे आईंदा साल ज़िंदगी रही त तव्हां राब्तो कजो इश्तिहार त छपजनि था नेट ते बि हले थो कमु हाणे त हज़ार ॿिनि जी ॻाल्हि करे वॾो इज्तिमा थींदो वॾो हा त औरतुनि जे लाइ बि वॾो इंतज़ाम कंदा नमाज़ पर जॾहिं तकबीर लॻंदी आहे त कुदरती हिकिड़ी ख़ुशबू हलंदी ये सिर्फ ॻाल्हियूं न ज़िंदगी रही त तव्हां अची ॾिसो अल्लाह त ॾिसो इहा मोट अदब जी असां को नमाज़ुनि खां कोन तव्हांखे नमाज़ बरहक आहे सभु कुझु आहे पर जिन खे मिलियो सो अदब मां खटी मोहब्बत मां खटी प्यारा मुसलमान भाइरो त कुल्ला असलुकुम अलैहि अजरा इल्लल मवद्दत फिल कुर्बा मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ऐ ईमान वारो मां तव्हां के जो कुछ ॾिनो आहे हकीकत में त रब भी तव्हां के मां मुस्तफा वटां मिलियो आहे कुरान मूं वटां मिलियो आहे रमज़ान मुंहिंजे दर तां मिलियो आहे कुरान मुंहिंजे दर तां मिलियो आहे नमाज़ मुंहिंजे दर तां मूंखे मिली आहे हर नेमत मिली आहे पर मां इन्हनि जे बदिले तव्हां खां कुझु कोन थो घुरां हाँ इल्लल मवद्दत फिल कुर्बा मां पंहिंजे क़रीबनि जी मोहबत तव्हां खां घुरी थो वठां कुर्बा जो जेको इशारो आहे उनमें हिकिड़ो राज आहे कहिड़ो त जेके अॻ में मूंखे क़रीब आहिनि उन्हनि सां पोइ उन्हनि खां बाद जेके मुंहिंजे क़रीब आहिनि माना ज्यादा क़रीब छा अलबत उन खां पोइ ज्यादा क़रीब साईं जा चाचा जिन ईमान आंदो साईं जा ॿिया माइट क़रीबी जिन ईमान आंदो उहे उन्हनि खां पोइ साईं जे क़रीब असहाब सॻोरा
साईं जा हरम पाक उहे हक़दार वो ताबीन तबा ताबीन वो मुस्तफा जी उम्मत जा औलिया मोमिन ये सब रसूलुल्लाह जे करीबन मोमिन फरमायो जेको मुखे करीब आ मुजो गुलाम आ उन से मोहब्बत करो जे भाई जोगी थिया कर नफ्स खे कतलाम गोलात न गोलन जो रह तू मुदाम पुनागा तुझो नाम लिख दे लाहू चन्न में भला अजा टेम थोरो हाने हलूं था इमाम हुसैन अली सलाम जी बारगाह जन जी तारीख़ आ पैदाश मुझा प्यारा मुसलमान भाईरो इमाम हुसैन अली सलाम मदीने शरीफ में आयो फजर जो टाइम हो आमिना जे लाल फजर जी नमाज पे पढ़ाई अग में नमाज पढ़ाए दंग कंदा हा तो दोस्तों साईं करीम पंहिंजो चेहरो मुबारक पंहिंजो रुख मुबारक जमायत ॾे कंदा हा जमायत ॾे ख़बर हुई त रात जा सिकायल आहिनि भली दीदार करे ढोकन पर जैनी इमाम आली मकाम आयो उन ॾींहुं साईं वेठा न सलाम वारे उथी भी रहिया असाब ऊंचा फरमान तव्हां वेठा हुजो मां अचां थो दुआ थींदी मां अचां हैदर करार किथे आ मोमिनन जो मौला किथे आ हैदर करार वो हैदर करार जो अली नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था तू अली से लड़ सके तेरा गलत अंदाज है तू कुफर की बदी है मेरा अली इस्लाम का बाज है मौला अली से उठी बैठो साईं फरमा हलो मूसा गल साईं सा गल हलिया जड़े हवेली पाक जो दरवाजो आयो त साईं फरमायो हैदर करार हानी तव्हां भी ते बियो जिस मां तव्हां के घुराया न सद न अली पाक अर्ज कयो मुंहिंजा महबूब आए छा जमात इंतजार में दुआ कान थी दीदार अज कोन थियो साईं फरमायो शेरे खुदा अज करबला जो खोट आयो करबला जो शहनशाह आयो करबला जो जवान इश्क जो सुल्तान मदीने में यानी इमाम हुसैन अलैहिस्सलाम मौला अली से अर्ज कसी मुझो तो फर्ज ना मां त हला साईं फरमाया बिल्कुल तोखे घुराईंदासी पर इमाम हुसैन जी खुशी में रब 70,000 मलाइक मोकलिया मदीने में त मुझे महबूब के हुसैन जो मुबारक दी सब्र जो ताज इश्क जो बादशाह हुसैन आयो आ खुशी में मुझे मुस्तफा के वही मुबारक दी मां उन्हनि खां मुबारक वटा पो तव्हां के घुराई मौला अली साईं फरमाए थो त मूं मथे न्यारियो मलाइक मूं लहंदे ॾिठा उन्हनि मलाइकनि में हिकिड़ो मलाइक हुयो
जंहिंजो नालो तिब्रस मलाइक हुयो उनखे पर कोन हुआ ॿिया जेके बि मलाइक हा उहे पढ़ण वारा हा ही बग़ैर पढ़ण जे हुयो अलगर्ज़ जॾहिं मुंहिंजा हबीब फारग थी आया अर्ज़ कयमि सोना मलाइक मूं बि लहंदे ॾिठा उन्हनि में सभु मलाइक पढ़ण वारा हा पर हिकिड़ो मलाइक हो उनखे पर कोन हुआ अहिड़ा बि मलाइक आहिनि छा आमिना जे लाल फरमायो हैदरे करार इन्हीं के भी पर रहा तिब्रस जो नालो हो फलस्तीन जे मथा पेरी आसमान ते डूटी हुई एक दफो फलस्तीन जे शहर मजा एकड़ो जडड़ो मानू गुजरी रहो हो जंजू बाहू कोन हो जंजा गोडन खां हेठ पैर कोन हुआ घिसकंदो वयो इन्हीं तिब्रस मलाइक जी नजर पई त आवाज ॾिनाई ओ जडड़ा हिन का दुनिया में न आयो है त भलो है हिन जिंदगी का त इं भलो हुए मुझा प्यारा रब के कावड़ आई रब फरमायो तिब्रस ही ऐब तू हिन में न पियो कढी मुझी कारीगरी में कढी रहियो आही ये पाण त कोन ठायो आहे मूं ठायो आहे मूं इनखे इन हाल में पैदा कयो आहे तू डायरेक्ट उनखे पियो ताना हणी त मोह भलो हुए हिन खां न अची हा त भलो हुए यो हमलो तुझो मुझी कुदरत जे मथा है कारीगरी अल्लाह सही के कावड़ आई रब मलाइकन के हुक्म कयो त जा पर खसियोस ड्यूटी भी खसियोस हिन के काफ जबल दे रवानो कयो पो रब का करीम कावड़ जी पियो को काफ जबल जे हवाले हो अज जो इमाम हुसैन जी खुशी में मलाइक रब मोकलियान त इन्हीं मलाइक बिन मलाइकन साथिन के चयो इतरा जना आज केड़ा निकता है जो वणो पिया मदीने इमाम हुसैन जावा उन जो मुबारक खयो पिया वणा रब जे तरफ त इन तिब्रस मलाइक चयो कदे असां अवां वाली सीट ते फास मिठाई साहब फरमाई दुआ त ओढ़े दौड़े दरियूं मझा को डकुड़ियास उभे इन वंझ ते लिख न लुडियास लीका करना पुन दर उदार असां लाड़ में त दरी रांद घोड़ो हुंदो आहे उन जो ठाहींदा आहिनि कम कनि असां बि कंहिं देवर में कुॾिया हुआसीं बेटा साहब तर्जुमो पियो करे त उहो चवे पियो ओड़े धोड़े दरियूं माना असां पंज साथी भिरजी ईंदा पोइ वरी इलेक्शन वांगुरु जंहिंजो नालो अचे पोइ ही बाबा फलानी जगह ते बीहंदो ही फलानी जगह त उन में जेको अॻ में ईंदो उनखे वरी बादशाह करे रखंदा हुआ त हिन बि चयो त ओड़े धोड़े दरियूं कॾहिं उहो वक़्तु हो जो असीं वॾ थोड़ी हुआसीं माना जेके सरबराह ओदे वारा उन्हनि मां हासीं ओड़े धोड़े दरियूं मंझा कोड कुॾियास उभे इन वंझ ते लिख न लुडियास कॾहिं वॾ थोड़ी हुयास अॼु भेची न भ्यारनि भर में कॾहिं ईअं बि हुआसीं अॼु साथी ख़ुदा पुछा छॾे विया दोस्तो उन मलाइक उनखे अर्ज़ कयो त भला पर त कोन्हे जो ओॾामा मिड़े मूंखे सहारो ॾियो मदीने पहुचायो पावां त मलाइक सहारो ॾियो उनखे वठी आया मदीने अल्लाह जे महबूब सां मिलियो अर्ज़ कई आका कुरान तो फरमाए वा मसाइल फला तनहर मुझा महबूब कई साइल के ना उम्मीद न कजो मदीने अची वियो है क्यों आके रो रहा है क्यों आके रो रहा है मोहम्मद के शहर में देखो काबा झुका हुआ है मोहम्मद के शहर में क्यों आके रो रहा है क्यों
देख काबा झुका हुआ है मोहम्मद के शहर में। प्यारा मुसलमान भाईरो 29 बरस मलाए कर्ज कयो आका मां तुंहिंजे शहर में आयो आया जंहिंजे लाइ सभु चवंदान छो था हर हर हकीमन ने मूंखे खणो चाक थी ॾिस मदीनो घुमाए अचो। छो था हर हर हके मन दे मूंखे खणो चाक थी ॾिस मदीनो घुमाए अचो। मुंहिंजे दर्दन जी दवा हिते कान आ मुंहिंजे दर्दन जी दवा हिते कान आ मूंखे मदनीअ जे दर ते पुॼाए अचो। मुंहिंजे दर्द जी का दवा कान आ मूंखे मदनीअ जे दर ते पुॼाए अचो। सिंध सिता ते मशहूर शाइर से हाजी गुलाम नबी महेश्वर रहमतुल्लाह अल्लाह तकरीबन जलसन में नात खान हाई साहब जा शेर चवंदा साईं बीमार थी वियो हाई साहब पोइ चांडका मेडिकल में दाख़िल कयो लाड़काणो उन्हनि जवाब ॾेई छॾियो हेॾा असां पासे कराची खणी आया उन्हनि डॉक्टर जवाब ॾेई छॾियो वापस खणी आया घर हाणे दुरूद सलाम क़ुरान खानी करायो बाक़ी हाई साहब जी ॻाल्हि पूरी इते जो आया त हाई साहब जा बचड़ा न्याणियूं रोअण लॻियूं त बाबा वञण वारो हाई साहब गशीअ में रोअण जो थियो अखियूं खोली नाले मूंखे पुट जेको उनखे चई पुट छा थिए था रो हाणे तोखां कहिड़ी ढकियो डॉक्टर तोखे ला इलाज चई हिननि या मदीने वारे त हिननि दुनिया जो इन्हनि खे छॾियो कापी पेन खणी आ कलम त मां तोखे पंहिंजे डॉक्टर ॾे ख़त लिखी ॾिनो नाले में वेठो भाई साहब जो हाणे आऊं जेको चवंदो वञा तो लिखंदो मूं ते बि महिरबानी मूं ते बि महिरबानी साईं सदका सवा करे वञ मां ला इलाज आहियां मुंहिंजी दवा करे वञ मूं ते बि महिरबानी सदका सवा करे वञ मां ला इलाज आहियां मुंहिंजी दवा करे वञ मोती बि महिरबानी आया तबीब काफ़ी पर पोइ बि न मिली आ माफ़ी आया तबीब काफ़ी पर पोइ बि मिली न माफ़ी तूं आ हबीब शाफी तूं आ हबीब शाफी साईं दर ते दुआ करे वञ मोते बि महिरबानी सदका सवा करे माला इलाज आहियां मुंहिंजी दवा करे आशिक रहियो रड़िया अॼु आख़िरी घड़िया अल्लाह सुभान अल्लाह आशिक रहियो रड़िया अॼु आख़िरी घड़िया हिक रहे ने लड़िया हिक रहे ने लड़िया साईं दर ते दवा करे वञ ते बि महिरबानी सदका सवा करे माला इलाज आहियां मुंहिंजी दवा करे मूं ते बि महिरबानी मूं ते बि महिरबानी
पोइ साईं महिरबानी अहिड़ी कई वरी आई साहब 4-5 साल कढी वियो हाँ बाक़ाइदा गज़ल पढ़ंदो महिरबानी थी वई तिबरस में उम्मीद सां आयो त सोना वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाओ रब तो फरमाए गुनाह मुंहिंजा कया अथव ना फरमानियूं मुंहिंजूं कयूं पर मुने ना चो जे बख़्शराणो आ पाण खे त मुंहिंजे मुस्तफ़ा जे दर ते मुंहिंजो हबीब अवां जी सिफारिश करे ब लफ़्ज़ चवे मां राज़ी थी तो सोना तो वटि जी पहुतो है हाणे महिरबानी फरमा अल्लाह जे हबीब अर्ज़ कयो रब तिबरस असां वटि आयो आहे तॾहिं ते माफ़ी वठण जे लाइ पोइ अल्लाह पाक फरमायो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे मथां जेका चादर साई पई आहे इहा चादर लाइ तिबरस खे ओढ़ायो हुसैनी चादर जे सदके पर रब ॾींदो सांस परवाज़ भी ॾींदो सांस ऐं साॻी नौकरी भी ॾींदो सांस पोइ जॾहिं तिबरस ते महिरबानी थी वई मदीने खां हलियो मैं पंहिंजो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीर नारे हैदरी नारे पीर प्यारा मुसलमान भाइरो हाणे छा चवंदो वियो गालिब है कुल वेझड़ा थीवे हो वसंदो ककर हुसैन वेझड़ा थीवे हो वसंदो ककर हुसैनी बीका बुगाल कानी बीका बुगाल कानी कच्चे में हलदो जिक्र हुसैनी कुल वेझड़ा वसंदो ककर हुसैनी कुल वेझड़ा थीवे हो वसंदो ककर हुसैनी महबूब जे बचन मूं कई खे तकस लगी आ महबूब जे बचन मूं कई खे नकस लगी आ चहेरियूं में फिरूं छो न मलाईंदा जन्नते छपर हुसैनी कुल वेझड़ा थीवे हो वसंदो ककर हुसैनी कुल वेझड़ा थीवे हो अज हित हलंदो ज़िक्र हुसैनी इन्हनि जे दर जी ख़िदमत कई ग़ुलामी ॾिनी सी केवला हाजी हाफ़िज़ दिलमुराद लोढ़ाई फ़कीर मुर्शिद करीम से फेसबुक ते हज ते वञणो आहे त कुझु कोन दुआ कर कि फ़कीरनि जे लाइ कहिड़ा ॾोकर पैसा इहो डंडो हथ में थी न रख समुंड ते लांग वराए वेह पाणी वञी पए वो डंडो अञा बि रखियो आहे पाण विया कराची एयरपोर्ट जहाज जॾहिं नंगर खयूं नातारियूं जहाज वारे खे साईं हाफ़िज़ साहब फरमायो मूंखे बि हलणो आहे जो कागज़ आहे न टिकट आहे टिकट कोन ॾिबो कीअं हलंदे नारो हणी मुर्शिद जो डंडो उछलाए मथां सवार थियो जीअं घोड़े उठ ते सवार थिबो जिहाद जी रफ़्तार सां डंडो ईअं पे वियो मुरीद ॾिसण पिया जेके आया हा हज ते वञनि पिया पंहिंजे मुर्शिद खे ॾिसनि पिया पोइ धूम मची वई समुंड में ज़िक्र जी साईं डंडे ते सवार ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्यारा मुसलमान भाइरो साईं जुदे पता उता खां हज करे वरी सागियो जिहाद साईं जो सागियो डंडो सवारी अची कराची एयरपोर्ट पहुता जन हिन दर जी गुलामी उनके रंग लगदा बेड़ा पार थींदा अल्हम्दुलिल्लाह साहिब उर्स से फकीर हाजी मोहम्मद कासिम रहमतुल्लाह अलैहि के वरी उता रंग मिले गोला तिन गोलन जो यानी जे रसूलुल्लाह जा गुलाम उन जो गुलाम उन जो गुलाम थी त नांगा तुझो नाम लिख जे लाहू अल्हम्दुलिल्लाह कच्चे में भी लोढ़े शरीफ दरगाह जो वडो फैज़ बाकायदा जो फैज़ा हुआ अल्हम्दुलिल्लाह मुझो खलीफो हुंदो हाजी अब्दुल मजीद कच्चे में आयल हिते त असांजो शायद पहिरियों प्रोग्राम आ ओ उनखे हिकिड़ी तकलीफ़ हुई साईं वारनि खे ख़त्म ॾींदो साईं मियां मीर मूं वटि वरी किताब हो साईं जो उन ते वरी फोटू हाजी साहब ॾिसंदो खिलंदो ते मीर अॻ में त तव्हां वॾा कम कया हाणे छा आहे रात जो सुतो पियो जी मौली साहब जो खलीफ़ो हुई चयो अच न कम खे ठाहे अच कम हू कुदरती सुस्ती में रहिजी साईं उनखे साईं मीर साईं ॿ टे दफ़ा ख्वाब में चाढ़ो ते दरगाह ते अच तुंहिंजो कमु ठाहे था साईं मीर त मीर हो उते त करामत घुरणी कान्हे माना हलंदे फिरंदे करामत ज़बान मां सिर्फ़ ॻाल्हि सिर्फ़ लफ़्ज़ करे साईं मौली मोहम्मद अमीन साहब रहमतुल्लाह अलैह खलीली साहब जो मूंखे जिंद ॿुधायो मूंखे जिंद मूं असां वटि हिकिड़ो पाड़े में माण्हू हो कि मुर्ज़ा कर्ज़ थी वियो आहे घणो हाणे ईअं त साईं मीर ॾे आऊं ठाही कोन्हे तव्हां गॾिजी हलो सिफारिश कयो त मूं तां कर्ज़ लाइ साईं वरी असां आयासीं दरगाह ते साईं मीर साईं बीठा मस्जिद जे अंदर में असीं अञा जुतियूं पिया लायूं उतां दाह मोहम्मद अमीन हिनखे हेॾां छो खणी आयो मस्जिद में बुहारो ॾे न कर्ज़ नहीं मिलियो मस्जिद की खिदमत करे कर्ज़ खुदा लाइ न असां अञा ॿोलियो आहे न ख़बरूं न आचरूं पर तूं अची आ हिनखे छॾे अची आ मस्जिद में बुहारो ॾे कर्ज़ ले सही मौलाना गुलशन अबड़ो साहब असांजो प्री प्यारो गुज़ारियो अल्लाह सो जन्नत में जाए मूंसां ॻाल्हि कई कि गुलाम नबी मैसर आयो मोट त हलूं सां साईं मीर ॾे पर साईं गुलशन रहण वारी न कज कच्चे जो मच्छरा हेॾो हा रहबो कोन मिलंदासीं भॼण जी थींदी भॼण लफ़्ज़नि ते गौर कजो किथे पिया ॻाल्हाइनि बगी में निकितासीं आयासीं दरगाह ते जुतियूं लायूं पिया साईं मीर साम्हूं खिले कि मैसर भॼण जी भॼानी कान थींदी मच्छरनि सां रिहाण करणी पवंदी ये रंग लॻल हुआसीं मदीने वारे साईं सुभाणे साईं मशहूरनि वारा साईं रहमतुल्लाह अलैह ॿाहिरि बीठा हिकिड़ी माई चयोसीं मुंहिंजो पुटु गुम थी वियो आहे महिरबानी करे वराए चए भई अलाह वराईंदो पर माई चादर लाहे साईं पिया चवनि माई असांखे छॾ होॾे वञ जजो तंग कई मस्जिद जे दरवाज़े सवेर नालो छा हो सावण में त अञा देर आहे सियारो पियो सावण अचे ॿ टे ॾींहं सावण ईंदो त तुंहिंजो बि सावण अचे ॿ ॾींहं कोन गुज़रिया हेॾा सावण आयो हेॾा मुंहिंजो पुटु माई जो सावण मशहूरनि वारे खे बुता जा रंग लॻल अल्लाह से मुंहिंजी अवां जी हाज़िरी क़बूल फरमाए फ़क़ीराणो ॻोठा दुर्वेशन जी नज़र वारो ॻोठा शल मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए
फ़कीर हाजी कासिम जी दरबार में असांजी हाज़िरी क़बूल पवे। अल्लाह पाक अवां जे ॻोठ खे अवां खे सभिनी खे आबाद शाद रखे। हेॾा उस्ताद आदा अब्दुल्ला मुक़ाम था करा दोस्तों हाणे कुल पढ़ो टे कुल हिकु अलम शरीफ़ साईं खे ख़त्म बख़्शियो ऐं हे किताब बि बाक़ी के वञी हे साईं असां मुफ़्ती साहब हे पाण ख़तीब आहे मुफ़्ती आहे वॾो टाइम कोन हो न त तकीर करायूं किताब आदा साईं बाक़ी के ॿ टे दाणा रहिया पर जेकॾहिं को सहंदल माण्हू आहे उहो ज़रूरी न हिकिड़ो वठे वो पंज पंज वठी कंहिं मस्जिद में विराईंदो रखंदो वञे महबूब जे ख़त्म नबुवत जे अक़ीदे जे तहफ़ुज़ जे लाइ